दोस्तों शोरूम ते मिनसा जी हिकिड़ी फैन आई आहे, ॾिसूं त केरु आई आहे ऐं मिनसा लाइ कुझु वठी आई आहे। हलो 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 दोस्तों, ये मिनसा वेठल आहे ऐं मिनसा जे भरिसां वेठल आहे मिनसा जी फैन भी आहे ऐं मिनसा जी सब आंटी भी आहे। हा न वाह। अब हे छा थिए हित में? भालू है। भालू आहे? अरे वाह भालू। भला आंटी तुंहिंजे लाइ छा खणी आई आहे? केक खणी आई आहे, हाणे खाईंदी न मिनसा, पर इनखे बि खाराइजां। इन त नाराज़ थी वञे, चवे त माटी नथी खाराए मिनसा। हे के की खाराईंदी आहे इनखे पंहिंजे भालू खे? भालू कीअं खाईंदो आहे? भालू तो खाईंदा ही ना। भालू त न खाईंदो न। न मां मिनसा खे थी खारायां। अरे मिनसा जी बर्थडे है, हैप्पी बर्थडे। दोस्तों असां पार्क में अची आऊं चंडा। अब आए खोल ग़रीबन के आज़ाद कर इन्हनि खे थोरो घुमन फिरन। दोस्तों पर हिरियल आहिनि, पिंजरे खां परते वेंदा न आहिनि। अच्छा हाँ, उहो निकिरी आयो, हाणे उहो बि निकिरंदो। हे परते न वेंदा आहिनि, मतिलबु हिरियल आहिनि, हिन पिंजरे खां परते न वेंदा। एॾो पार्क आहे वॾो, पर वेंदा न आहिनि। हे ॾिसो हाणे घुमंदा फिरंदा ख़ुशि हूंदा। आहे भॼी वेंदो आहे, वरी ईंदा वापसि हिते ई। हे ॾिसो हे ॿियो राजा। चांडे में का चेंजिंग नज़र आई? अब नज़र चेंजिंग त आई आहे माशाल्लाह। उन्हनि सभु पोड़ो लॻो पियो ऐं हींअर माशाल्लाह जेको आहे माना यंग लॻो पियो आहे। छा छा चकर आहे भला? अॼु ओके थो लॻी। अब दाढ़ी वाड़ी लाराई, बार बार ठाराया, सुहिणो थो लॻे, सफ़ा सुहिणो थो लॻे। हा पुट, नालो छा थी? केरु आई पुट? नालो छा थी? राजा जी बस। तोखे न आहे राजा, मां हुन नालो रखियो राजा। सेड़े नालो मुंहिंजे हिन राजा अथई। राजा इसके तो अंडे नहीं है। अंडे? अंडे ये दो जो पड़े हुए हैं, 2 अंडे दिए ना बेटा। Oh my God! ये हाँ अंडे है ना। तुम अंडे देते हो? बता भाई, ये अंडा देता है? हाँ जी देता है। कितने अंडे रोजाना? 3-4 अंडे देते हो? बेटा खरगोश कितना दूध देता है? कितना दूध कितना देता है? आधा गिलास। आधा गिलास। अच्छा, तुम किसका दूध पीते हो? गाय। तो इसका दूध क्यों नहीं पीते हो? जाओ घर जाओ, गिलास लेके आओ, मैं तुम्हें निकाल के देता हूँ। जल्दी आना। यह गाल बुद्धि सेड़ी बजी हो। अच्छा, ये दूध देते हैं, अंडे देते हैं? दूध भी देते हैं और अंडे भी देते हैं। अंडे भी देते हैं, दूध भी देते हैं? जी। कितना दूध देते हैं? दूध आधा गिलास। आधा गिलास। माशाल्लाह मूंखे ख़ुशी थींदी आहे तव्हां नेटबुल चैनल खे ॾिसंदा आहियो, असांखे पसंदि कंदा आहियो, तव्हांजो वीडियो ईंदियूं आहिनि उनखे तव्हां लाइक कंदा आहियो, पर इनखे अञा वधीक लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो। छा कयो? हाँ सब्सक्राइब। इहो ज़बान नथो न न चई छॾ बस। सब्सक्राइब न सब्सक्राइब। सब्सक्राइब हाँ सब्सक्राइब। सरप्राइज न सब्सक्राइब। ये न रखा? हाँ ये न रखा। और तू जो सब्सक्राइब क्यों? सखर में क्यों? ये चाहे सखर में क्यों? बेटा जो सब्सक्राइब क्यों? चई छॾ। सरप्राइज न तो वो तू ॿुधाए। सब्सक्राइब छा चयो? बता सरफराज भाई नालो खणे। छा चयो? तू चवा सब्सक्राइब न सब्सक्राइब। सब्सक्राइब। हाँ सब्सक्राइब सब माफी वठ, तू गलती कई, माफी वठ, सॉरी कर। सॉरी ये वीडियो रखा न रखा? न रखो वाह। हाली ये वीडियो दोस्तों राजा जले तो न रखजा, ये वीडियो मां न रखंदुसि, समझी त विया हूंदो तव्हां। ये दूध देते हैं, अंडे देते हैं? अंडे देते हैं। अंडे देते हैं, दूध नहीं देते? देते हैं। दूध भी। अंडा खीर पीतो तई बा? मैं जो राजा खिले छो तो? ओड़े खिले छो तो? खीर पीतो आहे पर मैं जो असां ग़लति थोड़ी था चऊं। मैं जो हिन जो केरु पींदो बा? हिन जो त नथो पी सघे न। सर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई आहे। कहिड़ी? तव्हां खां मां न पुछियो अथव, हिन छठी कई अथव? असां पंहिंजी छठी कोन कई आहे, हिन जी कई आहे। न नाला त रखिया अथव, छठी करे नाला रखिबा आहिनि। हा इहा ॻाल्हि आहे। नालो हिन जो त इहो अॼु खां पोइ राजा। ठीकु आहे, नालो हिन जो राजा त रखूं। हुन राजू राकेट। राजू राकेट उहो माती आहे न, पर अच्छा पोइ छा कयूं? हुन जो नालो अहिड़ो ई रखिणो पवंदो।
बता के छोकरी जो नालो रखे मारे नहीं छोकरी नालो नालो सुठो हुजे उनजो नालो चूंड फीमेल को नालो केड़ी रेशमी वो हिन काटन न रखूं सोटरी काटन दोस्तों असांजो हिकिड़ो दोस्त प्यारो दोस्त सुठो डायरेक्टर सुठो एक्टर यानी सीनियर डायरेक्टर भी आहे सीनियर एक्टर भी आहे PTV जो असां वटि हिते अची वियो आहे ऐं अॼुकल्ह हुनजो पंहिंजो हिकिड़ो YouTube जो चैनल आहे सोचजो रोज़ नाले सां उनखे बि ॾिसो उनखे सब्सक्राइब कयो ऐं हे दोस्त असांजे साम्हूं वेठल आहे तमामु भलो कमु पियो करे वाह कहिड़ा हाल थी मां ठीकु आहियां तूं ॿुधाए अलाह जो शुक्र आहे बसि असांखे सवाल ॿ आहिनि उनजा जवाबु ॾियो सेड़ खीर ॾींदो आहे न ॾींदो आहे 3, 2, 1. शेर अंडा ॾींदो आहे खीर ॾींदो आहे न उहो त खीर ई ॾींदो आहे पर उहो खीर हुनजा बचा ई पीअंदा आहिनि ॿियो कोई नथो पी सघे ॿियो कोई नथो पी सघे ठीकु आहे भला हिकिड़ी तव्हां एॾा सीनियर हो पुराणा हो ऐं मतिलबु एजिड बि आहियो तव्हांजो तजुर्बो हूंदो हिननि ॿिन्ही मां मूंखे इहो ॿुधायो त हिननि मां नर कहिड़ो आहे मादी कहिड़ी आहे असल में नर ऐं मादीअ जी मूंखे अॼु ताईं सुञाणप कोन थी पोइ सॼी उमिरि तव्हां ईअं हलिया नर मादी खां बग़ैर बसि उहो पोइ ख़बर पवंदी आहे त नर आहे या मादी अड़े भला ईअं कॾहिं टी जिन्स जी ख़बर पई इहो बि हिकिड़े दफ़े वाक़ियो थियो सो पर पोइ वॾी जान छॾाई दोस्तो इहो वाक़ियो सभिनी सां थियो हूंदो अक्सर थियो हूंदो तव्हां सां बि थियो हूंदो जेको तव्हां ॾिसो पिया चांडिया तोसां कॾहिं थियो न थियो अब चांडे सां कॾहिं न थियो थी अॼु चांडियो कीअं थो लॻे भला चांडियो चैन थो लॻे ऐं जॾहिं खां हिन इश्क छॾियो आहे हिन वरी मुछूं बि छॾे ॾिनियूं साईं इहो चयो अथई अॼु मां बाक़ाइदा हिनखे क्लियर करायां पर चयो त मां मुछूं न लाहींदुसि हाणे हाणे मुछूं एक्चुअली लाहींदो त पोइ वरी उहा साॻियो ई जुनून हिन ते सवार थी वेंदो अड़े पोइ मां हिनखे मुछूं नथा लारायूं सही आहे हा इहो सही आहे चांडा मुछूं हुजणु खपनि ताकी इहो जुनून न हुजे चांडा उहो बि चांडियो शान मुछ आहे अब बि इहो राजा तुंहिंजा घणा उस्ताद आहिनि उस्ताद मुंहिंजा ॿ आहिनि बाबा ॿ उस्ताद उहे किथे आहिनि माशाल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त उहे उस्ताद मतिलबु मूंसां गॾु ई आहिनि हल भला हिकिड़ो दफ़ो जेको उस्ताद जुमिलो चयो उहो चई वेंदे हा बिल्कुलु ठीकु आहे अब असलम भुट्टो साहब चओ सब्सक्राइब सब्सक्राइब हाणे इहो चओ सब्सक्राइब हाँ सब्सक्राइब अलाए छा चई सब्सक्राइब अब सही थो चए हे असल में हिजे करे थो चयो हिजे करे अरे जफर जिस्ताड़ी भी अच्छी हो बेटा क्या हाल है ओ सो स्वीट क्या हाल है ओ कैसे हो मिला लिया मैंने कल वीडियो ॾिठी हाँ माशाल्लाह हा न अब हे ॾिस भला हाँ जबरदस्त बस हिकिड़ो सवाल आहे तोखां जी साईं बस सवाल आहिनि हिकिड़े अब मथे कर इन्हनि ॿिन्ही मां नर कहिड़ो आहे मादी कहिड़ी आहे हथ बि लाए ॾिसी सघे थो अच्छा आए पे नरमादी है इन्हनि में हाँ अच्छा ये जो व्हाइट वाली ये लड़की है ये काला वाला बंदा है व्हाइट वाली लड़की है काला वाला बंदा है बंदा है ये दूध देते हैं अंडे देते हैं बता जल्दी बता अंकल ये क्या देते हैं दूध देते हैं अंडे देते हैं देखें जरा इसको गौर से देखें आप मसला बड़ा हो गया है क्या देते बेटा लग गई तुम्हारी हमारी शर्त ये दूध भी देते हैं दूध देते हैं इसके बच्चे क्या पीते हैं इसके बच्चे क्या पीते हैं कुछ भी नहीं पीते दूध नहीं पीते मर जाते हैं मट्टी खाते हैं एक मिनट बेटा क्या नाम है मेरा नाम सनाउल्ला हाँ सनाउल्ला सनावला ये पता नहीं ये दूध भी देते हैं नहीं दूध नहीं देते तो बेटा इसके बच्चे क्या खाते हैं फिर जो माँ खिला देती है नहीं अंकल को तुमने आगे पीछे कर अंकल एक्सक्यूज मी प्लीज चलेगा अंकल अंकल बड़ी काम की बात बता रहे थे कि ये वो खरगोश हैं जो किसी भी टाइम कहीं भी घुस सकते हैं कहने का मकसद है कि मिट्टी में घुस जाते हैं ये अपनी जगह बनाते हैं उसके बाद दूध देते हैं दूध के बाद पता नहीं बच्चे देते हैं बच्चे देने के बाद अंडे देते हैं अंडे देने के बाद वो मार्केट में आप अंडे ले जाओ उन अंडों के रेट जो है सबसे ज़्यादा ऊंधा होते हैं क्योंकि ये खरगोश के दोस्त अंडे हैं। ज़फर जिस काणी ॻाल्हि में ईंदव त इहो फार्म पोल्ट्री फार्म खोले छॾींदो छॾियोसीं लेकिन सबने अपनी अपनी राय दी मैंने भी दे दी अंडे देते हैं हाँ बिल्कुल ये बच्चे अंडे ही देते हैं दोस्तों अॼु असां तव्हांखे ॾेखारियूं था असां मरगला जूं सीटूं ठारायूं ऐं हुनजे दरवाज़नि जा कुशन ठाराया आहिनि अचो त ॾिसूं कीअं था लॻनि अड़े वफ़ा दिलदार अड़े वफ़ा किरार दे असां वीडियो ठाहियूं तोखे नज़र हाणे पंहिंजी वीडियो पिया ठाहियूं
Yo kira namu naman. Oke. ओड़े तू इते छाती करे साइलिंदी मारिंदी ओए तूने इसी सीटे ते छो वेठी है तो उन जो चैनल आ उन जो YouTube जो बटन भी आ छो तुझो तो ना है ना पोथी ना छो अच्छे ही तो अच्छी हो तो यो तू मुझे कुछ जो बेटियां पप्पा ने को थारो ना ओड़े अबो इंसल्ट थी भाई मिनसा जी इंसल्ट थी भाई दोस्तों गाइस ये ॾिसो काॾे लिखे थी मिनसा जी इंसल्ट थी भाई YouTube चैनल तो मुझो आ ना हाँ चेयर भी मुझी आ हाँ तू तो छा जो आ और तू विच पाई वीडियो तो ठाही दिया पर तू जो बटन तो ना आयो ना हिने तो बटन आयो बटन तो मुझो आ ना हुयो मुझो आ हाणे छा क्यों अच बाबा हो मारी दई मन इता मन यार मुझो चैनल आ ना गाइस अगर हमारी वीडियो आपको अच्छी लगी तो चैनल को सब्सक्राइब करें हम फिर मिलेंगे दोस्तों ये चीज असांजे चैनल के सब्सक्राइब कयो अगर तव्हांखे सुठी लगी आहे त असां वरी व्लॉग ठाहींदासीं ईअं न हा उहो कर कीअं बि करे हा पापा ये वीडियो लाग जा केचर जी त बि घणी ॾिया 160 ऐं मां घणा हिन में